सजावल गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सजावल सां हिकु वॾी वेसाकाती 2010 जी माह बोर्ड में तबाह थियल बिल्डिंग की बुनियाद ते ज़बुन हालत में ही वरी अॾावत शुरू थी वई। वधीक ॾिसूं था सजावल मां STN न्यूज़ के रिपोर्टर इमदाद पठान जी हीअ रिपोर्ट। पुराणो बुनियाद पयल आहे 2010 खां पयल आहे। हाणे जॾहिं 2010 खां पयल आहे त हीअ हींअर 2021 हले 11 साल पुराणो। हुन खां पोइ तव्हां हिन थोरो कैमरा जो मुंहुं कजा त इहे लिकाईंदा घुमनि ॾिसो। बाक़ी हे हिते शहर जा नंढड़ा ॿार पसूं पढ़ंदा, ही कंहिंजे बि हेठां दॿिजे न, इहो ज़िम्मेवार केरु हूंदो। असांजी गुज़ारिश आहे DC साहब सां, MN अयाज शाह सां, शाह हुसैन शाह सां, महिरबानी करे हिन खे कम खे रोकायो, सही मरमत कम ई कराई वञे। ज़िले सजाल में मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके स्कूल तइमीर थियनि पिया उहे तक़रीबन असां ॾिठा त उहे जेके पुराणे कम खे नओं कमु करे तयारु कनि पिया। हीउ ताज़ो जेको हाई स्कूल जी जेका बिल्डिंग उथारी पई वञे उहो पुराणो बुनियाद 10-15 साल अॻु में जो उन नओं बुनियाद खणण जे बजाए उन पुराणे बुनियाद खे नए सर उन मथां पलस्तर करे उन मथां सीमर वग़ैरह हणी उन नए सर उहो करे पियो वञे, जेको इंतहाई ग़लति अमल आहे। इन लाइ असीं वसवारनि खे अपील कंदासीं बिरा महिरबानी हिन खे कम खे जल्द खां जल्द रोके बुनियाद नए सर खणायो वञे। 13 सालनि जो पुराणो बुनियाद पियल आहे जेको हिन ते हाणे इमारत खड़ी कई पई वञे, जेके सिंध गवर्नमेंट ADB 325 नंबर आहे जेको 2019 हुई एजुकेशन वर्क्स एंड सर्विसेज जे हिसाब सां हिते ठहिणो आहे। हाणे उहे 6 मल्टीपल हॉल ऐं ॿिया 5 रूम लाइब्रेरी आहे हुनमें। उन्हनि जी हालत इहा आहे जो हीअ पुराणे बुनियाद ते ठाही पई वञे। हिन बुनियाद जी हालत ॾिसंदा इहा 13 साल अॻु में 2010 जी बोर्ड में बि इहो ख़तमु थी चुको आहे। उन ते इहा बिल्डिंग खड़ी करे इंदर जेको नसल आहे सुजावल जो ॿार जेके अची पढ़ंदा उहे हिन में अची करे कंहिं खतरे हेठां वेही सघनि था या का बि इमारत किरी सघे थी जंहिंजो बुनियाद अहिड़ो ख़तरनाक हुजे। ऐं हीअ जेको एरिया में ॿिया जेके रूम ठहनि था इहो एरिया सरसब्ज़ प्रोग्राम 2 जेको वज़ीर आज़म पाकिस्तान जे हिसाब सां ठहियल आहे, इहो उन लाइ गार्डन आहे। ऐं उन गार्डन ते सब इंजीनियर जेको एजुकेशन वर्क्स सर्विस रसूल बख्श कात्यार उहो पंहिंजे हिसाब सां अप्रूवल ॾेई वियो आहे कंहिंखां पुछण जे बग़ैर। जॾहिं त हिन जी फिज़िबिलिटी जेकी ठहियल आहे 6 रूमनि जी उहा ठहियल आहे हाई स्कूल जे पोई साइड ते, पर हुन पंहिंजे मनमानी ऐं पंहिंजे अख़्तियार लामहदूद अख़्तियार इस्तेमालु करे या पंहिंजे केरु पुछण वारो न आहे उहे इस्तेमालु करे हिते गार्डन जे जॻह ते रूमनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हाणे हीअ जेकी बिल्डिंग ठहे पई इहो तक़रीबन 2010 जी बोर्ड में हीअ बुनियाद पियो ज़िले ADB एजुकेशन वर्क्स जो कमु उहो ख़तमु थी वियो, उन बुनियाद ख़तमु थी चुको आहे। हींअर अॼु मुंहिंजे निगाह कई त हीअ बुनियाद उन ते ई रूम 4 खजनि पिया जेके इहे कहिड़ा खजंदा मासूम बच्चा में पढ़ंदा, उहा बिल्डिंग तबाह थी वेंदी। ऐं हेॾां जेके से मॉडल स्कूल जा जेके मल्टीपल जेको हॉल ठहे पियो प्लस जेके से IT जी लैब ठहे पई उहा 2019 में हुते हेडमास्टर हुउसि त मूं हुननि खे मापूं करे हुन पासे ॾिनियूं एजुकेशन वर्क्स खे। असांजो काफ़ी सारो प्लाट पियो आहे ऐं हीअ हिते असांजी सर्फ प्रोग्राम 2 में जेको 2017 में आयो ठीकु थी हीअ असांजो हिते गार्डन ठहिणो हो जेको उन जॻह ते हिननि बि कंहिंखां पुछो कोन, हेडमास्टर खे पुछो हिते बि ठाहे छॾिणो आहे। इहो वॾो ज़ुल्म आहे। हिते गार्डन ठहिया ऐं हीअ बिल्डिंग जेकी केॾी महिल किरी वेंदी मासूम बच्चनि जो नुक़सानु थींदो, उन ज़िम्मेवार केरु हूंदो उहो तव्हां पुछी सघो था।